खैरपुर की अदालत सरकारी दवाओं काबाड़ीअ खे विकिरो करण खिलाफ़ दरख़्वास्त ते धुरियुनि खे नोटिस जारी कंदे अमलदारन खां रिपोर्ट घुरी वरिती आहे। थर्ड एडिशनल सेशन जज मकबूल अहमद मेमन की अदालत कोट डिची जे रहवासी मोहम्मद रज़ा तरफ़ां दाख़िल करायल दरख़्वास्त की ॿुधणी कई। दरख़्वास्त ॾींदड़ मौक़िफ़ इख्तियार कयो त सरकार तरफ़ां बीमार मरीज़नि लाइ दवाऊं ॾिनियूं पई वञनि, पर कोट डिजी में इहे मिलंदड़ सरकारी दवाऊं कबाड़ीअ खे विकिरो कयूं पई वञनि। दरख़्वास्त ॾींदड़ अदालत खे अपील कई त दवाऊं कबाड़ियुनि खे विकिरो कंदड़ जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम जारी कयो वञे। अदालत दरख़्वास्त ॿुधण जोगी करार ॾींदे DHO खैरपुर तालका अस्पताल कोट डिजी जे मेडिकल ऑफिसर SHO कोट डिजी कबाड़ी वारे नादिर मेहाणी ऐं सर्कल ऑफिसर एंटी करप्शन खैरपुर खे नोटिस जारी कंदे खाइण जवाब घुरी वरितो आहे।